भगवान की जय। लाल कयो झूलेलाल। बोलो माता रुक्मणी देवी की जय। परम पूज्य माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जा असांजा प्यारा जेके अंतर्राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मोहन सोनी साहब 62 साल जे इन सुहिणे कार्यक्रम ते ख़ासि सिरजी चिलीअ मां आया आहिनि। असां बि इन्हनि जो स्वागत करण लाइ उन्हनि खे निमंत्रण पहुचाइण लाइ सिरजी करे बड़ौदा आया आहियूं ऐं चाहियूं था हिन कार्यक्रम ते छो जो डॉक्टर मोहन सोनी साहिबु असांजा ॾाढी उहा सुहिणी शख़्सियत आहिनि जिन जो जज़्बो सिंधियत जे लाइ सुहिणा कार्य करण जे लाइ सिंधी फिल्मूं ठाहिण जे लाइ सदैव अॻिरो रहियो आहे। असांजे संस्था में बि ट्रस्टी थी करे उन्हनि घणा ई सुहिणा कार्य कया आहिनि। ॿाहिरि मुल्कनि में वेठे बि उनखां पोइ बि उन्हनि हमेशह पंहिंजे समाज जे लाइ पंहिंजे सिंधियत जे लाइ हमेशह सुहिणो क़दम अॻियां वधायो आहे ऐं चाहियूं था त उन सुहिणे क़दम लाइ छो जो परम पूज्य माता साहिबु चवंदा हुया उन्हनि प्यारनि खे घटि में घटि अॻियां आणियो, उन्हनि खे स्वागत कयो। असांजा सिंधु रत्न पद्म पुरस्कार माता रुक्मणी देवीअ जे पुरस्कार सां ऑलरेडी असांजा साईं डॉक्टर मोहन सोनी साहिबु थी चुका आहिनि, पर मां चाहींदुमि हिन दफ़े असां जेका सुबुह जो पालकी यात्रा निकिरंदी आहे शहर जो भ्रमण कंदी आहे 2 कलाक हुन में अॻियां संत महात्माऊं हरे कृष्ण मंडल बैंड बाजनि सां गॾु माताऊं भेनरूं कलश खणी करे ओम नमः शिवाय जयकारनि जे सां गॾु उहे गॾु हलंदा आहिनि। मां चाहियां थो हिन कार्यक्रम में तव्हांजी हीअ जोड़ी जेका जुग जुग थिए ऐं हिन दफ़े तव्हांजी न्याणीअ बि श्रद्धा रखी करे चिलीअ में वेठल न्याणी वर्षा असांजी प्यारी बचड़ी उन चौमासे जे विर्तनि जो पालन कयो आहे। मूंखां पुछे पई अंकल मूंखे तकलीफ़ थींदी आहे हिते पर मां विर्त रखंदमि कंहिं ॻाल्हि जे लाइ उते खाधो वेच उन ॾींहुं सूमर जे ॾींहुं वीचारी न्याणी बाबा भोलेनाथ छो जो हमेशह मनसा वाचा व्रत आसूं पुॼाइण वारा आहिनि, हर कंहिंजी मन जी मुराद पूरी कंदा आहिनि। तव्हां ॾिसंदव दरबार में घणियूं घंटियूं लॻल आहिनि जिन ॿारनि खे जिन खे बचड़ा थिया आहिनि। असांजी बि सोनी साहिब जे तरफ़ां हिकिड़ी अहिड़ी घंटो लॻंदो जॾहिं असांजो न्याणी हुते महिर थींदी भोलेनाथ जी त इन ॾींहुं तव्हां अचो, तव्हांजे लाइ ख़ासि निमंत्रण आहे, अचो भेण। चालू रखिजो गॾोगॾु हे असांजा डॉक्टर मोहन सोनी साहिबु मूंखे पतो कोन हुयो तव्हीं अची रहिया आहियो पर तव्हां छो जो असांजो सरताज आहियो त उन्हनि सुहिणियुनि शख़्सियतुनि खे असां पाण सां गॾु उन प्रमुख अतिथीअ जे रूप में ऑलरेडी इहो बि करण वारो केरु आहे मालिक, उन मालिक उन मुंहिंजे लाल उन मुंहिंजे महादेव पाण पंहिंजे लाइ हर साल तव्हांजो हीउ फोटू असां हिननि में रखंदा ई आहियूं। जय झूलेलाल। असां निमाणी वेनिती कंदासीं डॉक्टर सोनी परिवार खे पंहिंजनि साथियुनि सां गॾु उन्हनि जे लाइ बि निमंत्रण खणी आहियो सेणनि सॼणनि सां गॾु अञा बि छो जो तव्हांजे बड़ौदा जी हिकिड़ी सुहिणी शख़्सियत जो सम्मान करे रहिया आहियूं। असांजा जगदीश माखीजाणी जेके रोज़ु 400-500 परिवारनि खे भंडारे जी सेवा करे उन्हनि जो जठरा अग्नि उन्हनि जी पेट जी अग्नि बुझाइनि था पिया ऐं उन्हनि खे नित्य नियम सुबुह जो 5 खां वठी करे अॼु बि उन्हनि सां गॾु सेवा में बीठा हले। तव्हां अचो गॾिजी करे, घणेई संत महात्माऊं फिल्मी कलाकार सभई उते पहुचंदा आहिनि। उन ॾींहुं तव्हां अची करे पाण उन्हनि सां गॾु सम्मिलित थियो, तव्हां बीहो, तव्हां उन्हनि जो सम्मान कयो छो जो हाणे तव्हांखे जेके ट्रॉफियूं मिलियूं हेॾा शाम मां घुमाए ट्रॉफियूं तव्हांखे घणियूं मिलियूं पर हाणे तव्हां हुन स्टेज ते आहियो जो सम्मान ॾियणु शुरू कयो। ऐं मां चाहींदुमि हिन दफ़े जेके नवरत्न असांजा थियनि था हिकिड़ी ॿी VIP शख़्सियत कोई संत हूंदो कोई हूंदो हिकिड़ो हिन दास जे जॻह ते तव्हां पाण गॾु बीहो उन्हनि जो सम्मान कयो। हे लाल कयो झूलेलाल। बोलो माता रुक्मणी देवीअ की जय।